नाथन शाह जो अशर नशर करे छॾनि नाथन शाह में क़यामत बर्पा कई अथनि। हाणे त ख़ुदा खे मञो, हाणे त नाथन शाह अवाम खे मां बि गुज़ारिश थो कयां त ख़ुदा जे वास्ते हाणे सुजाग थियो। वक़्त जा हे फिरौन हुकुमरानो, हाणे त तव्हां असांखे तबाह कयो, ग़रीब अमीर बराबरि करे रोड ते बीहारियव। हाणे तव्हां चओ था असां तव्हां खां पिनंदासीं, असां तव्हांखे लख लानत हणंदासीं, मुंहं ते तव्हां खां कोन पिनंदासीं। हाणे तव्हां शहर खे तबाह कयो, तव्हां पंहिंजा हाणे बंगलनि में आराम कयो, अलाह कंदो, अलाह जो हबीब कंदो। तव्हां खां रुपए जो ख़ैर नाथन शाह शहर जो अवाम हिसाब वठंदो, तव्हांखे कोन छॾींदो शहर जो अवाम। तव्हां यादि रखिजो, तव्हांजी बि निंड्रूं हराम थींदियूं इंशा अल्लाह ताला। असां अलाह जे रसूल ते छॾियो आहे, इहे तव्हांखे बि किनियूं बीमारियूं लॻंदियूं। ॾिसिजो तव्हां किना थी मरंदव, पंहिंजे हिननि एसी वारे बंगलनि में किना थी मरंदव, तव्हां रोअंदव, तड़पंदव जीअं असांखे तव्हां तड़पायो आहे, हिन मासूम माण्हुनि खे तव्हां तड़पायो आहे। अड़े लानत ख़ुदा जी पयव, किथे आहे इंतिज़ामिया? राति जो 12 बजे माण्हुनि खे दरपदर कयो अथव, तव्हां किना थी मरंदव। तव्हां ॾिसिजो, तव्हांजो हशर नशर अहिड़ो थींदो जीअं फिरौन जो थींदो। तव्हांजे दादू जा हुकुमरानो, तव्हां पंहिंजे दिमाग़ में टिट आहे त तव्हां एसी वारी 80 लख जी गाॾीअ में था घुमो। अड़े लानत पयो, तव्हां ॾिसो त माण्हुनि जी हालत, तव्हांखे माण्हुनि जो हशर नशर तव्हां छा कयो आहे। तव्हां ते अलाह कंदो, अलाह जो हबीब कंदो, तव्हां सां रुपए जो हिसाब थींदो, कोन छॾिबो तव्हांखे।